लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। या रसूल अल्लाह ही जेके तुझा उम्मती आहिनि इन्हनि वेचारनि जे करे पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कयो आहे। कंहिं ज़िना कई आहे, कंहिं चोरी कई आहे, कंहिं कूड़ ॻाल्हायो आहे, कंहिं निमाज़ क़ज़ा कई आहे, कंहिं खून कयो आहे, कंहिं कहिड़ो कमु कयो आहे, कंहिं कहिड़ो कमु कयो आहे। कई तव्हां खां बिछड़ा बिछड़ा कम थिया हूंदा, इहो तव्हां पंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, ऐ मुंहिंजा महबूब मां रब करीम तोखे दसियां थो, इन्हनि सभिनी खे चओ त जा जेकॾहिं तव्हांखे गुनाह ऐं ख़ताऊं माफ़ कराइणियूं आहिनि त सवलो ॾस मां अल्लाह तव्हांखे क़ुरान पाक में ॾियां थो त मुहम्मद करीम जे दर ते हलिया अचो। कंहिंजे दर ते अचो, जाऊक यो खिताब रसूलुल्लाह जे ज़ात खे आहे। इहे तो वटि अचनि, पोइ जेको तो वटि ईंदो तंहिंजो कमु ठही तंहिं भला पोइ मूं वटि अची छा कनि? अल्लाह ताला फरमाए थो फस्तगफिरुल्लाह, तो वटि अची अलाह खां माफ़ी घुरो। अदा हिते तने हारियो अब हारो से घणी जे तरह ते चो था वञो, भिटाई जा मुरीद भिटाई ते जो था वञो, कलंदर खे वञण वारा कलंदर ते जो था वञो, गिरोड़ी साहब जा फ़कीरो गिरोड़ी ते जो था वञो। अलाह जिथे किथे कोन्हे, अल्लाह से जाते कातिया पर अल्लाह से जाते कातिया तो अल्लाह चवे हा न त जेकॾहिं गुनाह तो थन त मुंहिंजा महबूब मां जाते कातिया माखां माफ़ी वठनि। अल्लाह ताला ईअं कोन फरमायो या रसूल अल्लाह अव्वल शर्त तो वटि अचनि, ॿियो शर्त तो वटि अची मूंखां माफ़ी घुरनि। इन्हीअ जे करे जो मां रब आहियां त जाते काथे पर राज़ी थींदो हा आमिना जे लाल जे सिफारिश सां। क्या बस गाड़ी के बेश को जियो तो इतनो बंदा कुछ हो या मोहब्बत में अची वई। सभई जो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल, जोर से अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। मुझा हबीब जाओ तो वट फस्तगफिरुल्लाह, तो वट अची अल्लाह का माफी घुरो। मुझा दोस्तन में मालूम थो तो अल्लाह पाक हर जाए थे आ, चो अल्लाह से हर जाए थे आ, चो हर जाए थे आ, पर रब सोचे तो राजी तॾहिं थी दूसरी आमना जे लाल जे दर ते। कंहिं वीचार ने शायर चयो आहे न त रब रिझाइणो सवलो आहे, रब रिझाइणो सवलो आहे, पादुगी में पाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर के परचाए अदा। खुली खुली जो खुली जो रब रिझाइणो सवलो आहे, रब रिझाइणो सवलो आहे, पादुगी में पाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर के परचाए अदा। अल्लाह पाक पाण दस ॾिनो आहे त जाऊक या रसूल अल्लाह ए तुझे दर ते अचनि, को फस्तगफिरुल्लाह तुझे दर ते अची अल्लाह खां माफ़ी घुरनि। भला तो वटि बि आया ऐं अल्लाह खां माफ़ी घुरियूं कमु ठहंदुनि? अल्लाह ताला फरमाए थो अञा कोन ठहंदो। मोला भला कीअं ठहंदो? अल्लाह ताला फरमाए थो जाऊक तो वटि अचनि फस्तगफिरुल्लाह, अल्लाह खां माफ़ी घुरनि। टियों शर्त बि आहे, कहिड़ो आहे? वस्तगफिर लहुमुर रसूल, मिठो रसूल बि पंहिंजा चप चोरे सिफारिश करे। लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा, पोइ ॾिस त आमना जे लाल जे सिफारिश खां पोइ कीअं थो मां रब तुंहिंजी तौबा क़बूल फरमाया ऐं तुंहिंजे मथां राम फरमाया। राम तॾहिं थींदी, माफ़ी तॾहिं मिलंदी जॾहिं नबी पाक जे दर ते ईंदे ऐं नबी पाक बि तुंहिंजे लाइ सिफारिश कंदो। पर जंहिंजे लाइ नबी करीम जी ज़ात सिफारिश न कंदा उन्हीअ खे कॾहिं बि माफ़ी कान मिलंदी। इंशाअल्लाह ताला माफ़ी उनखे मिलंदी जंहिंजे लाइ मुस्तफ़ा शफ़ाअत फरमाईंदा।
पीसे रोज़े धणी बादशाह कुरान जो मुफस्सिर हो पाण हदीस जा आलम जाणू हा वॾा मुहद्दिस हा पाण वॾा आलिम ऐं अल्लामा हा कुरान करीम खे सम्झंदा हा पाण पढ़ियो अल्लाह जे कलाम खे त रब करीम चयो आहे त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचो इन जे करे पीसे रोज़े वारे वेही सॾड़ा कया मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम पीसे रोज़े वारे खां जुदा रहियो ई कोन को महबूब करीम जी महिरबानी थी पीसे रोज़े धणी खे उहो फैज़ जो मोजादो त वंड मिलियो जो अञा ताईं विरहाइजे पियो पर अञा उन वंड जी हिकिड़ी वॾी बि खुटी कान्हे का अञा मण भरिया पिया गुज़श्ता साल मां टंडरे अल्लाह यार हुयुसि उते हिकिड़ी दरगाह हज़रत गौसल आलमीन बुज़ुर्ग मुल्तान शरीफ वारो उन्हनि जे खानदान मां हज़रत बुज़ुर्ग क़ाइम दीन जे नाले सां थी गुज़रियो आहे ऐं मशहूर आहे इन इलाइक़े में क़ाइम दीन कलंदर सहरवर्दी तरीक़े जो हो गौसल आज़म जो खलीफ़ो हो गौसल आज़म यानी गौसल आलमीन मुल्तान वारो गौस बहावल हक़ जो औलाद बि हुयो त मुरीद बि ऐं उते हुनखे मुरीद सॾींदा हज़रत क़ाइम दीन कलंदर उते हुननि जा जेके गादी नशीन हाणे मौजूद आहिनि सिद्दीक़ मोहम्मद शाह ऐं ॿिया उहे मूंखे दावत ॾेई वठी विया चई असां वटि तव्हां अचो ऐं अलाह वारनि जूं ॻाल्हियूं असांखे ॿुधायो असांजे ओसे पासे बि कंटूर शुरू थी विया आहिनि कंटूर नओं नालो ॾसी वञा ये कंटूर ये पैदा थिया तंहिंजे करे अचो कुझु का मरमत कयो मुंहिंजो मां हाज़िरी भरबी इंशाअल्लाह ताला मां उते वयसि पोइ उते जॾहिं वेठासीं त मां पुछो हिननि खां त वाहिद आहे बुज़ुर्ग कहिड़े ज़माने जो आहे उते जेको मौजूद आहे गादी नशीन हो उनजो सौट आहे उन चयोसीं असां वटि किताब आहे पोइ तव्हांखे किताब था ॾियूं तव्हां वञी पढ़ो उहो किताब मूंखे ॾिनी मां किताब खणी आयुसि मुंहिंजी लाइब्रेरी में पियो आहे मां जॾहिं किताब पढ़ियो त मुंहिंजो ईमान ताज़ो थी उन्होंने तो पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ लिखी ही बुरी बुज़ुर्ग क़ाइम दीन कलंदर जी पर जेका मुंहिंजे मज़े ज़ौक़ वारी ॻाल्हि सां तव्हांखे ॿुधायां तव्हां ॿुधो तव्हांजो बि ईमान ताज़ो सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह उन्हीं फकीर जे दरगाह जो नालो आहे बुकेरा शरीफ छा बाबा हज़रत क़ाइम दीन कलंदर जो दरगाह जो सुजादा नशीनो हाणे जो कोयर में हलंदो पियो अचे उहे अञा बि मुंहिंजा दोस्त अहले सुन्नत सां गॾिया पिया अचनि दुआ कयो हमेशह इहो तरीक़ो हलंदो रहे उन्हीं बुकेरा शरीफ वारे क़ाइम दीन कलंदर जो किताब मूंखे ॾिनो छपियल आहे पुराणे ज़माने जो मां पाण सां खणी आयुसि मां उनखे मदरसे में अची पढ़ियो अजीब उन में हिकिड़ी ॻाल्हि लिखियल आहे हिकिड़े ॾिहाड़े क़ाइम दीन कलंदर रहमतुल्लाह अलैह पंहिंजा सभु ख़लीफ़ा घुराया ऐं पंहिंजा औलाद वारा पुट भाइर पोटा घुराया जेके कारावा कंदा रहा सभु घुराया सभिनि खे चयो अब्बा जे जी साईं सुभाणे सॼे बुकेरा शरीफ में छिनकार बि कयो बुहारी बि ॾियो छा कयो हाणे तव्हां थकंदा था वञो मां बि बस थो कयां थोरी देरि खां इएं कुझु गरमायो कम खे दोस्तो अज़ीज़ पोटनि खे पुटनि खे ख़लीफ़नि खे कारावनि खे कमदार ज़मींदार बि वॾो बाबा बुकेरा शरीफ में सॼे में छिनकार बि कयो बुहारो बि कयो सही हाज़िर पर हाज़िरुन भंगी न घुराइबा हारी न घुराइबा अमा मुंहिंजी औलाद वारा आई मुंहिंजा ख़लीफ़ा पाण छिनकार कजो बुहारी कढजो ओ साईं छा दादा तुंहिंजो हुकुम असांखे अखियुनि ते आहे असीं बुहारी कढंदासूं पाण कढंदासूं पर ॻाल्हि कहिड़ी आहे सबबु कहिड़ो आहे हज़रत क़ाइम दीन कलंदर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अॼोको ॾिहाड़ो ऐं सुभाणे जी राति अथव इन्ही में तव्हां बुकेरा शरीफ़ खे सफ़ाई करे वठो साईं छा ॻाल्हि आहे चई अल्लाह पाक जो गौस नेक तालो शरीयत जो साहिब मोहम्मद राशिद सुभाणे मूं वटि महिमान थियण वारो
बेटा ऐसा चौदह कदरा वारा कम थे या खुटा खरीदार हीरे ईमान कजी के साल कलहदा सार अदा के लोह कुटन लोहार तन कोने कदर सोमजो अखन वारा दिसंदा हो ॾाणो थो पी सही रोज़े वारा लाड़ जे सफ़र ते हा न को न्यापो मोकिलियो आहे न को पैगाम मोकिलियो आहे न को खलीफ़ो मोकिलियो आहे पाण खलीफ़े महमूद रहमतुल्लाह अलैहि खे फरमायूं उन जो मलफूज़ात शरीफ़ में भी ज़िक्र ईंदो आहे पाण बुकेरा शरीफ़ में जमल पहुता ओ हज़रत पीर ख्वाजा काइमुद्दीन कलंदर इस्तक़बाल ते अॻ में बीठो हो वठी पी सही रोज़े वारे खे चयो तव्हां जूं भलायूं अॼु मां ईअं भायां थो त ख़ुदा जो रसूल मुंहिंजे घर पाण हली आयो आहे छो तो जिते नायब रसूल इंदो आ जाते नायब रसूल इंदो आ उते ये समझबो आ त मालिक पाण आया हन तू रसूलुल्लाह जी औलाद भी आ रसूलुल्लाह जो नायब भी आ अज मूं वट आयो आ अज मुझे मथा तबा वड़ा फरमाया हन वैसे रोजे वारे फरमायो असा के भी शौक थियो जो तू गौसल आलमीन जी औलाद चो सुभान अल्लाह वारन में हसद कोन होंदो चो अल्लाह वारन में अल्लाह वारन में हसद कोन होंदो आ फराख दिली होंदी आ सीनो कुशादो होंदो आ मुझा दोस्त ॿिए खे भी इज्जत ॾींदा आहिनि पाण भी इज्जत वठंदा आहिनि मुझा दोस्त अज़ीज़ो उन बुज़ुर्ग पीसे सां अकेलाई में वेही कचहरी फरमाई आ उन में हिकिड़ी ॻाल्हि जेका लिखियल हुई उहा उन बुज़ुर्ग जी ॿुधायां पीसे रोज़े वारे जो बि जवाबु ॿुधायां ठरी पवंदो ॿुधो पढ़ो सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह उन हजरत काइमुद्दीन कलंदर पीसे रोज़े घणी रहमतुल्लाह अलैहि के फरमायो अल्लाह जा वली कई सिंध में आहे असां वट भी बुजुर्गन पंहिंजे वॾनि वटां वंड मिली आहे असां वट मट भरिया पिया आहिनि मट छा भरिया पिया असां वट मट भरिया पिया आहिनि बुजुर्ग के पाण फरमाइनि था अल्हम्दुलिल्लाह असां वट मट असां वट मट मां खुंजी समझो था कुपी उहा हिकिड़ी कुपी आहे ख्वाजा काइमुद्दीन जो बस असां जा मट तव्हांजी कुपी पाण फरमाइनि था कुपी सभई मट ख़ाली करे छॾींदी उहे मट कहिड़े कम जा जेके भरिया पिया हूंदा असांखे जो कुझु महबूब मदीने वारे खां मिलियो आहे इन कुपीअ सां विरहाए विरहाए मुस्तफा जे उम्मत सां गॾु पिया खाईंदासीं बुजुर्ग जो किबला जी गुस्ताखी मां अलाए छा समझो तव्हां अलाए छा समझो इहा अव्हांजी कुपी न आहे इहा तव्हांजी सॼ मुंहिंजा मिट ख़ाली करे छॾींदी मुंहिंजा साईं अल्लाह पाक तव्हांखे मुंहिंजे महबूब करीम जो नायब बणायो आहे हक़ीक़त में उहो ख्वाजा साईं काइमुद्दीन कलंदर भी पंहिंजे वक़्त जो वली हुयो पर पीसे रोज़े घणी रहमतुल्लाह अलैहि जो क़दर कयो इन्ही जे करे जो हुनखे ख़ुदा ताला ॾिसण वारियूं अखियूं अता फरमायो बेटा साहब छा तो चवे फरमाए तो अंधन अंधकार सजन लधो सोझरो ॾाढे चओ सुभान अल्लाह अंधन अंधकार सजन लधो सोझरो प्यादा वञी पार प्या सबरा की न सवार पर मोहब्बत साण में हार लधाऊं लतीफ चवे ओ मुझा दोस्त दुआ कर चल रब करीम क्यों नसीब फरमाए चल खुदा तबारक व तआला महबूब जे सुजान जो नजर नसीब फरमाए अल्लाह जे वली के कुरान करीम जी आयत तरी पीसे रोज़े वारा पाण ऐं पंहिंजी जमात खे दस ॾेई विया त रसूलुल्लाह जे दर खां सवा ॿियो दर आहे अल्लाह जे कुरान फरमा अचन तो वट तफसीर इब्ने कसीर जो हवालो ॾियां तव्हांखे इन्ही आयत सागोरी जे हेठां दरगाह मुबारक ते तफसीर पियो आहे थी सघे तो कंटूरन वट बि हुजे मूं वटि बि आहे वाहबन वटि बि हूंदो खोलियो तफसीर इन्ही आयत जे हेठां लिखियो आहे जेका मूं हाणे आयत पढ़ी हेठां लिखियो पियो
अल्लामा इब्न कसीर इमादुद्दीन जो ज़ुबान अल्लाह इब्न कसीर वारो बुजुर्ग लिखे थो आई ओ बुजुर्ग इब्न कसीर वारो 7वीं 8वीं सदी जो आहे कॾहिं जो आहे बाबा महबूबन करीमन खां 700-800 साल पोइ सुभाणे तव्हांखे ईअं चवंदा त बाबा अलाह से चयो आहे जाऊ कंदो वटि अचनि इहो असहाबन खे चयो हुओ नबी जे ज़माने में उहे ईंदा तव्हां सां थोरा आओ तोखे इब्न कसीर जो मोतबर तफ़सीर जो हवालो ॾियां छा थो लिखे 800 साल बाद में तो लिखे चवे तो हिकिड़ो बदवी हो बदवी समझो था पाण सिंधी में चवंदा आहियूं बहराड़ी जो हिकिड़ा शहरी ॿिया ॾाढे जो हिकिड़ा शहरी ॿिया बहराड़ी जा वो बदवी बहराड़ी जो आहे बहराड़ी खां आयो महबूब करीम अलैहिस्सलाम जे मवाजह शरीफ जे आॾो बि उते मुंहिंजे महबूब जे आॾो बि सलात ॾिनी अल्लाह करे पाण बि मदीने हलूं ॾाढे जो छा चवंदा आहियो अॼु बि आधी रात जो मूंखे सोहणो सरवर याद पियो निंड मेड़ण जी फिटी वई हो तो हर हर याद पियो ॾाढे ॾाढे सुभाणे अॼु बि आधी रात जो मूंखे सोहणो सरवर याद पियो निंड मेड़ण जी फिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क उधमा था अचनि मुझा जोश जेरा था जलन सिंध में सिकायल कियां सुम्हल जंहिंखे मोहब मुनवर याद पियो निंड मेड़ण जी फिटी वई हो तो हर हर याद पियो मदीने जी सिक आहे चओ सुभान अल्लाह इश्क बारण तारिया मुद माग मदीने जा सारिया चओ सुभान अल्लाह इश्क बारण तारिया मुद माग मदीने जा सारिया घोड़ा घड़ी की घारिया जो रात रहबर याद पियो निंड मेड़ण जी फिटी वई हो तो हर हर याद पियो अॼु जेको बि तव्हां आमीन कंदो सभु मदीने में इंशाअल्लाह अल्लाह से सभिनी खे मदीनो ॾेखारे चओ आमीन अल्लामा इमादुद्दीन इब्न कसीर वारो फरमाए थो बदवी माण्हू 700-800 साल खां पोइ थो ॻाल्हि बुज़ुर्ग लिखे महबूब करीम अलैहिस्सलाम जे रोज़ शरीफ जे दर ते अची बीठो ऐं बी सलातो सलाम पढ़ी ऐं सलातो सलाम पढ़ी इहा आयत पढ़ी वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा आयत पढ़ी चवे पियो या रसूल अल्लाह मां 800 साल खां पोइ आयो आहियां अल्लाह पाक तव्हां ते क़ुरान में हीअ आयत नाज़िल कई आहे जंहिंमें अल्लाह फरमायो आहे त जंहिंखां गुनाह खताऊं थियनि सो तुंहिंजे दर ते अचे या रसूल अल्लाह मूंखे तव्हांजे हयाती पाक में जिंदगी ज़ाहिरीअ में मौक़ो कोन मिलियो मां अची कोन सघियुसि पर आयत क़ुरान में अॼु बि मौजूद आहे तूं मुहम्मद बि मौजूद आहे मां पंहिंजे गुनाहनि जा भार खणी तो मुहम्मद करीम जे दरबार ते आयो आहियां ओ अल्लाह जा हबीब मूंखे ख़ुदा खां माफ़ी वठी ॾे अल्लामा इब्न कसीर वारो फरमाए थो तफसीर इब्न कसीर वारो फरमाए थो त महबूब करीम जो मुजावर हो मुजावर केर बाबा
मुजावर हो जो नालो हो हजरत उतबी। ओ हजरत उतबी उते वेठो हो, दीवार के टेकड़ी ॾेई वेठो आ, हुन जा वेठो रोवण ॿुधे, हुन जा अंकल वेठो ॿुधे, हुन जो आदियूं दादियूं वेठो ॿुधे, चवे तो उतबी त मूंखे हुन जे हाल ते रहम पियो अचे, इए पियो रोए जीअं माउ को ॿार धार थींदो आ। रोई रोई मुंहिंजा सुहिणा काॾे वञा? रब चयो आ जाऊक, तो वटि आयो आहियां। अल्लाह चयो आ फस्तगफिरुल्लाह, मां अल्लाह का माफ़ी थो घुरां। अल्लाह चयो आ रसूल, रसूल भी माफी घुरे, सोना मुझे ला माफी घुर मूंखे ॾोह बख़्श कराए ॾे। ईअं पियो रोए मुजादा जो उतबी थो चवे मूंखे रहम पियो अचे। काफ़ी देर ताईं रोई 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 दुआऊं घुरी, हाणे अखियूं माटे दुआ पूरी करे बाबू सलाम वारे पासे निकितो। हज़रत उतबी थो चए त मां हीअ दीवार खे जो टेक ॾिनी त मुंहिंजी अखि लॻी वई ऐं मूंखे निंड अची वई। अञा मुंहिंजी निंड अखियुनि खे मस लॻी आहे, भाग मुझो खुलियो, अञा जो निहारा त रसूलुल्लाह मुझे साम्हूं बीठा है। मुखे फरमान पाया उतबी अल्लाह के अराबी, ओ उतबी उठी तकड़ो थी इन्हीं तारे झंगलीअ खे वञी मिल। रोवंदो ॿाहिरि मायूस थो थो वञे पियो। उनखे चओ त मायूस न थी, तोखे मुबारक हुजे, मां मोहम्मद करीम तोखे रब परचाए ॾिनो आ, मां तुझो गुनाह बख़्श कराए छॾियो आ, तोखे माफ़ी अल्लाह पाक ॾिनी आ। मां मोहम्मद करीम अॼु बि तुंहिंजी शफ़ाअत करण वारो मौजूद वेठो आहियां। सभई चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मालूम थियो त इहा आयत मुबारक हर दौर में मुअस्सिर आहे, चओ हर दौर में। ऐं जॾहिं बि को अॼु कथा आहे त पंहिंजो ज़मानो आहे, पर पाण मरी वञूं, पाण खां पोइ ख़ुदा दा 16वीं सदी अचे, 17वीं सदी अचे, 18वीं अचे, 19वीं 20वीं सदी अचे, ख़ुदा खे जॾहिं मंज़ूर आहे क़यामत आणे। जॾहिं बि को उम्मती रसूलुल्लाह खे वसीलो वठी सॾु कंदो, ख़ुदा जो हबीब अॼु बि हुनजी शफ़ाअत फरमाइण लाइ। मिसबाहुज़्ज़लाम फिल मुस्तगीसीन फिल यक़ज़त वल मनाम, मशहूर किताब आहे। मां 2-3 दफ़ा वाक़ियो इहो ॿुधायो आहे, अॼु बि ॿुधायां त तव्हां असांजो ईमान ताज़ो थी पवे। मोतबर किताब आहे, 3 सदी जो किताब आहे, वॾे जय्यद आलिम जो लिखियल आहे। उलमा किराम दोस्तो अज़ीज़ो उन्हीअ खे वॾी अहमियत ॾिनी आहे। उन मिसबाहुज़्ज़लाम में कई वाक़िया आहिनि, पर हिकिड़ो वाक़ियो इहो बि आहे त मराकश जे इलाइक़े में हिकिड़ी औरत हूंदी हुई, ॿोड़ी हूंदी हुई, हुनखे आदत थी वई हुई जॾहिं बि को ॾुखियो क्या चौधरी अगस्नी इन जी माना रस या रसूल अल्लाह, अरबी में अगस्नी, सिंधीअ में रस या रसूल। ऐं अल्लाह जे बाननि साईं खे सॾियो। सूफ़ी सचल सरमस्त पंहिंजो पाड़ेसरी पीर साईं रोज़े धणी बादशाह रहमतुल्लाह अलैह जी सचल खे ॿुधो आहे। पीर साईं सरदार जन जे ज़माने जो हुयो, पर पीर साईं बादशाह जन उम्र जा नंढा ही उम्र जो कुछ वॾड़ो हो। मुझे महबूब मुर्शिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने जो आहे। उन सूफ़ी सचल सरमस्त जो ॾाढो हो, सूफ़ी साहब ॾिनो। सभई चओ सुभान अल्लाह। जंहिंजे लाइ पीर साईं मोहम्मद बक्का शाह साहब फरमायो आहे त जॾहिं हज़रत मखदूम पिरालवी जहान छॾे विया त पोइ मूंखे जुदाई अची परेशान। मुर्शिद जी जुदाई में कमल हेॾे वञा, कमल हेॾे वञा, कमल हेॾे वञा, अहिड़ो मां परेशान हुजां जो फिराक मारे छॾियो। पाण फरमाइनि था इत्तिफ़ाक़ सां मां इन सूफ़ी साहब ॾे सचल सरमस्त जे ॾाॾे वटि हुयुसि त इन फ़क़ीर वटां थींदो पोइ अॻिते वञा। ॾिसां त वेड़ियूं सम्झो था, खबड़ घाटा खबड़, घाटा खबड़ उन्हनि में अंदरि वेठो आहे, ज़िक्र वठो थो करे। चओ सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। मां जॾहिं उन्ही वटि वियुसि, मूंखे ॾिसी पीर साईं पट वारा फरमाइनि था, मूंखे ॾिसी चई पहाज, पहाज पी पी ड्रजु कयो थी
एतिरो पीतो थी जो पी 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 तो रज कयो आहे, पर अञा बि थी खुड़ी गसाए, तोखे खुड़ी गसाइण जी ज़रूरत कान्हे। ओ पीर मोहम्मद बका तोखे पंहिंजे कामिल मुर्शिद खां एतिरो मिलियो आहे जो तो सॼो सारो ढो करे छॾियो आहे। उन्हीं दरवेश जो वीडियो बुझा दो सब तो के बुधाया था तो चवे तो रे रहम कर या रसूल अल्लाह रहमतू रसी कर इनायत अहमदा सुन हिन बंदे जी बेकसी आघणो किरता कचो आया अबो जो आरसी जो निदर पर पार पंहिंजे कर अदा एहसान ही अवसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर ज़ाल ज़ाती ज़िक्र तो जो आहे राहत रूह के सैयदा सलवात तुझी जे अलम अंदोह के दर्द दूरी कर दफ़ो कढ रंज दिल जे रोह के सोन जी सफ़रो थिया पारस लगे जी लोह के अवसनी या सैयदा रसया नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े दाल को तह धनी आगे गया ऐसा नहीं जो तैयफ दैत मुल्की दाद कर दैया नहीं तारीफ तुझी तो करे सारा सिफत सुभान ही छा सिफत तुझी कंदो आजुज़ अकुल इंसान ही अवसनी या सैयदा रसया नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर स्वाद ऐसा है सचा तो फजल फताह जो ए समुदानी अथई शाफियत शाहन शाह जो लग शफाअत आसियन जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुजदाह जो अवसनी या सैयदा रसया नबी खैरल बशर और कर गमगीन जो है नूर नाफ़े नामवर सुभान अल्लाह अल्लाह जा बाना सदी लागा चओ सुभान अल्लाह अल्लाह जा बाना उन माईअ जी आदत ही मराकश वारी माईअ जी अखियुनि ते हथ रखी छा चवंदी रस या रसूल अल्लाह हज़रत शाह सदर नकी वारो जो सुभान अल्लाह चवे थोड़ी देर कर दरगाह मां मक़सद से गो मोहताज जो रख या रसूल अल्लाह तू बांधे मथा हथ बाझ जो अब तव्हां खां पुछां थो मुल्ला सचा या वली सचा खुली चो मुल्ला सचा या वली सचा ये अल्लाह जा वली सचा उन कुराड़ीअ जी आदत हुई मिसबाहुल ज़लाम वारो बुजुर्ग लिखे थो जमल भी मुसीबत अचेस महबूब खे सॾु करे रस या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह 90 साल गुज़री विया घणा बाबा पोड़ी थी वई आख़िर 100 वरियो पूरो थियो माई गुज़ारे वई माईअ खे पूरे आया कब्रिस्तान जे हवाले करे आया जनाज़ो पढ़ी दफन करे आया 2-3 ॾींहंनि खां पोइ उन वक़्त जो वली हो कामिल वली उन अल्लाह जे वली उन कुराड़ीअ खे ख्वाब में ॾिठो माई कुराड़ी जी साईं तू त मरी वई हुईं हा साईं अल्लाह जे वलीअ खे वा कुराड़ी थी ते अब्बा हाओ मिट माइट पुट भाइर पूरे जमल रवाना थिया ओचितो मलाइका आया मिज जे आवाज़ खां भी खतरनाक आवाज़ सां पुछऊं केरु आहे तुंहिंजो रब केरु आहे तुंहिंजो नबी मां डिॼी वियसि पर मूंखे आदत हूंदी हुई अखियुनि ते हथ रखी 3 दफ़ा चयोमि रस या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह
टे दफ़ा सॾु करे हीअं जो खणी अखियुनि तां हथ हटाया त मलाइका हुया कोन मुस्तफ़ा करीम साम्हूं बीठा ऐं नबी करीम फरमायो कुरानी घबराए न तो 90 साल सॼो आहे अॼु क़ब्र में बि मां मोहम्मद करीम आयो आहियां हाणे मलाइका मोटी विया तो तां क़यामत ताईं पुछाणो भाई जो सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह इंशाअल्लाह ताला अहले सुन्नत वल जमात वारनि जी जेका आदत आहे इहा पाण खे फ़ाइदो ॾींदी तॾहिं त पीर साईं रोज़े वारे फरमायो ॾिजो सिकायल सद जियो मुरसलिया हो जाऊं हमेशा गद जियो मुरसल था अल्लाह करे क़यामत में रोज़े वारो अॻियां हुजे पाण पुठियां पुठियां पाण खे परवाह ई कान्हे का इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे कामिल मुर्शिद जे पुठियां हूंदासीं कुटबानी मुल्ला इहे कंहिंजे पुठियां लॻंदा इंशाअल्लाह ताला पंहिंजो रहबर कामिल आहे चओ इंशाअल्लाह अल्लाह सी तव्हां जी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह सी तव्हां असांखे अहिड़ी हमेशह महफ़िलूं नसीब फरमाए ये जेका कमेटी आहे रहबर रोज़े धणी मुंहिंजा दोस्तो इन्हनि खे सलाम आहे जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 12-13 साल गुज़री विया आहिनि सालों ब साल प्रोग्राम खे वधाए ख़ूबसूरत बनाईंदा पिया वञनि पिया दुआ कयो अल्लाह ताला असीं हुजूं या न हुजूं ही प्रोग्राम ख़ुदा करे सदाई वधंदो सदाई आबाद ॿुधायां हाणे खीसा खोलियो त ॿुधायां ईअं ॿुधाइण वक़्त जो कोन्हे ओ हिन मस्जिद शरीफ़ लाइ कंदो ॾियो अल्लाह जो घर ठहे थो परियां साम्हूं मस्जिद मौजूद आहे मन बना लिल्लाह मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह मुंहिंजे महबूब फरमायो आहे जेको अल्लाह कारण मस्जिद ठाहींदो अल्लाह उन लाइ जन्नत में घर ठाहींदो हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे हिकिड़ो शख़्स हो तमाम गुनाहगार माशाअल्लाह जज़ाकल्लाह माशाअल्लाह बैठे साथी हाणे ॾिसां ॿिया कॾहिं था अचनि बाबा केरु थो वठे अचो हाणे एतिरो छो ॿिया बि उथी गए सुभान अल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह उन दरवेश जो हाल हो गुनाहगार हो कॾहिं ज़िंदगी में हुन नमाज़ कान पढ़ी कॾहिं ज़िंदगी में हेॾे तवजो कजो कॾहिं ज़िंदगी में नमाज़ कान पढ़ी कुदरत मुझे खुदा जी मरी वियो जब मरी वियो तो उन इलाके जो हिकिड़ो बुजुर्ग हो अल्लाह जो वली हो उन हुनखे ॾिठो ऐं पुछई अदा ॾे ख़बर तुंहिंजो क़ब्र में कहिड़ो हाल आहे तो सॼी ज़िंदगी नमाज़ बि कान पढ़ी हुई उन चयो हाउ बेनमाज़ी हुयुसि तमामु घणो गुनाहगार हुयुसि हेॾे ॿुधो ॾाढो गुनाहगार हुयुसि खीसा बि खोलियो ऐं ॿुधो बि गुनाहगार हुयुसि ॾाढो ॾुखियो हुयुसि मरी वियुसि अल्लाह पाक क़ब्र में मूंखे माफ़ फरमाए छॾियो चओ सुभान अल्लाह पाक मूंखे माफ़ फरमाए छॾियो पुछो मांसि अल्लाह ॾे ख़बर तोखे कहिड़े अमल जे करे अल्लाह माफ़ कयो तो कहिड़ो अमल कयो हो हुन चयो त मस्जिद जो कमु पे हलियो चओ सुभान अल्लाह छा जो कमु पे हलियो मस्जिद जो कमु पे हलियो कारीगर मथे बीठो हो ओच तो कारीगर खां चूनारी किरी पई चूनारी सम्झो था बाबा वा कारीगर खां चूनारी हेठि किरी पई मां अची उतां लंघियुसि बनी तां मोटियोसि कारीगर मूंखे चयो अदा हाणे मां मथां लहां मज़ूर बि कोन्हे हेठि वञी चूनारी खणा तंहिंजे करे तूं महिरबानी कर वाटाड़ू वञी थो या चूनारी खणी मूंखे ॾे त मां मस्जिद जो कमु कयां मूं हा चूनारी खणी हुनखे ॾिनी मां त हलियो वियुसि पर जॾहिं मां मरी वियुसि क़ब्र में अल्लाह पाक मलाइकनि खे फरमायो हिन बाने मस्जिद जे कम में हिस्सो वरितो हो जो कारीगर जी चूनारी किरी पई हुई उहा खणी ॾिनी हुई मां अल्लाह पाक हिन खे जन्नत में जाइ ॾेई छॾी रुगो चूनारी खणी ॾेई रब करीम जी ज़ात मां बरकात फरमायो त कोई खुदा जे घर मस्जिद में हिस्सो वरितो आहे मां रब्बुल आलमीन जल्ल जलालहु अमन वारो इनी चूनारी खणण वारे थोड़े अमल जे करे तोखे जन्नत में जाइ अता फरमाया अदा जे करे पान खे अल्लाह पाक इनी मामूली मस्जिद जे खिदमत जे सदके में माफ करे जन्नत में जाइ अता फरमाए थो अवां जे करे पंहिंजे खीसे मां पैसा कढी अल्लाह जे घर में ॾींदो त इंशाअल्लाह ताला तव्हां असांखे बि ख़ुदा जन्नत नसीब फरमाए
अल्लाह से मुझी भी हाज़री कबूल फरमाए, तवाजी भी हाज़री कबूल फरमाए। रब्बुल आलमीन जे हुजूर में सभई गॾिजी दुआ करो अल्लाह करे ये मस्जिद जल्दी ठही तैयार थी वञे ऐं जेके हिस्सो वठन था खुदा ताला उनके माल में, ईमान में, बच्चन में, दीन में बरकतूं नसीब फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे सभई उठी भी हो रसूलुल्लाह के दरगाह में सलातो सलाम पढ़ूं वो पिछाड़ी गॾिजी दुआ घुरंदासीं अल्लाह कदो सभिनि जो बेड़ो तरी। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमए बज़ में हिदायत पे, शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, उस दिल अफरोज़े साअत पे मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमए बज़ में हिदायत। वो ज़बान जिसको सब उनकी कुंजी कहें, वो ज़बान जिसको सब उनकी कुंजी कहें, उसकी नाफिज़ हुकूमत पे मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमए बज़ में हिदायत पे शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। डाल दी क़ल्ब में अज़मते मुस्तफा, हिकमते आला हज़रत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमए बज़ में सय्यदी सनदी शाहिरोज़े धनी, सय्यदी मुर्शिदी शाहिरोज़े धनी, ऐसे पीरे तरीक़त पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। अस्सलाम ऐ सब्ज़ गुंबद के मकीन, अस्सलाम या रहमतल लिल आलमीन। या इलाही वासिता ज़िक्र रसूल, ये सलामे आज जाना हो। वाजिही वबारिक वसल्लिम अलैहि या अरहमर राहिमीन या राहिमल मसाकीन या ज़ल कुव्वतिल मतीन या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका बिहक़्क़ि नबिय्यिकल्लज़ी अव्वल नूरुहु व आख़िर ज़ुहूरुहु
वरहमतुल लिल आलमीन वजूदुहु व सुब्हानल्लज़ी अस्रा मिराजुहु। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहल आलमीन पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह हिन बाबरकत महफ़िल खे पंहिंजे दरबार में मंज़ूर व मक़बूल फरमा। या अल्लाह बीमारनि खे शिफ़ाऊं अता फरमा, बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमा। या अल्लाह असांखे कर्ज़नि खां मर्ज़नि खां मुसीबतनि खां आजो फरमा। या इलाहुल आलमीन हिते जेका जुमिले जमात आई आहे सभिनी जूं नेक तमन्नाऊं ऐं मुरादूं पूरियूं फरमा। या रब्बल आलमीन असांजे बर्बाद दिलनि खे मुस्तफ़ा करीम जे इश्क़ सां आबाद फरमा। या इलाहुल आलमीन असांखे आसमान ऐं ज़मीन जे मुसीबतनि खां निजात अता फरमा। या रब्बल आलमीन पंहिंजे महबूब करीम जे सदके असांखे गुंबद ख़ज़रा जो बार बार दीदार नसीब करा। मुझा मौला असांखे काबतुल्लाह शरीफ जी हाज़िरी नसीब फरमा। या अल्लाह असांखे रिज़्क़ ऐं रोज़ी में बरकतूं नसीब फरमा। मुझा ख़ालिक मुझा मालिक असांखे पंहिंजे प्यारनि जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जे तरीक़े ऐं हुन जी मोहब्बत में असांखे मुझा मौला हिन ज़िंदगी में पूरा ॾींहं असांजा गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा। या इलाहुल आलमीन पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके ही जेके महफ़िल खे बानी महफ़िल जा बानियान हुननि जा बेड़ा पार फरमा। जंदा में दरमे कदमे सुखने पटको टको पैसो पैसो गद करे मौला ये खूबसूरत प्रोग्राम सालन का सजायो आ मुझा मौला उनके माल रिज़्क़ में बरकतों नसीब फरमा, आल औलाद में बरकतों नसीब फरमा, रिज़्क़ ऐं रोज़ी में बरकतों नसीब फरमा। असां जेके बेनमाज़ी के पक्को नमाज़ी बना, बेदीनन के दीनदार बना, बेअदबन के अदब नसीब फरमा। या इलाहुल आलमीन पंहिंजे महबूब जी सच्ची गुलामी नसीब फरमा। या इलाहुल आलमीन पीर सईं सरदार जो खैर फरमा, पीर सईं जो सायो असां ते तादेर दाइम ऐं क़ाइम फरमा। या अल्लाह पीर सईं जे फयूज़ व बरक़ात मां असांखे माला माल फरमा। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जे दरगाह के क़यामत ताईं आबाद फरमा। पीर सईं सरदार जे जमात आल ऐं औलाद के फैज़ वारो बना। या अल्लाह ही रहमत नहीं बरकत नहीं फैज़ वारी दरबार क़यामत ताईं शाद आबाद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।